सलवातुक अलैहि व अला आबाइहि फ़ी हाज़िहि स्साअति फ़ी कुल्लि साअह वलिय्यन व हाफ़िज़ा क़ाइदन व नासिरा दलीलन व ऐना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तौआ व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। या रब्ब मुहम्मदिन व आलि मुहम्मद सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद व अज्जिल फ़रज आलि मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तआला जल्ल जलालुहु व अम्मा नवालुहु फ़िल फ़ुरक़ानिहिल हमीद। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। इन्नल्लज़ीना युज़ूनल्लाह व रसूलहु लानहुमुल्लाहु फ़िद्दुनिया वल आखिरह व अअद्द लहुम अज़ाबन मुहीना। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिजसा अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। अलम तर कैफ़ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यबतन कशजरतिन तय्यबह अस्लुहा साबितुन व फ़रउहा फ़िस्समा। इब्तिदा मिकुनम बिस्मिल्लाहि बादे अज़ान ला इलाहा इल्लल्लाह अज़ मदद मोहम्मद हमी तलबम करमे अज़ अलीयुन वलीयुल्लाह। के खुदा गुफ्त दर कुरान आयात व मोहम्मद हो आलिहु बर सलवा। हैदर हसन हुसैन महशर शफ़ी मा ज़ैनुल इबा बाकिर व जाफ़र बसत जिला। हस्त मूसा काज़िम अली और रिज़ा मोहम्मद तक़ी नूरे नकियो अस्करी मख्तियो महदा। मयूर आहे गाज़ी ही ख़ानदान अतहर अहमद अली फ़ातिमा हसनो हुसैन अनवर। तू कौसरी रहमद ख़ान मुस्तफ़ा जे दरजो ही दर उन्हीअ जो हामी जेको ग़ुलाम हैदर। मौजूद हाज़रीन सादातुल मोमिनीन बुज़ुर्गानो जवान अशरे मुहर्रमुल हराम जे मजलिसुनि में तहां असांजे दरमियान अॼु टी नशिस्त आहे। अॼु साईं लाल साईं जे हुक्म जी तामील कयूं था। जो मूंखे इहो अञा अॻिते बयानु करिणो हो पर अॼु खां तामील शुरू था कयूं। सूरत मुबारका जेका मूं तव्हांजे आॾो पढ़ी आहे आया वाफ़ी हिदाया इन जो तर्जुमो बि मूं अञा ताईं कोन कयो आहे न तफ़सीर कयो आहे। ऐं मां सिर्फ़ु नुकातनि ते ॿ ॾींहं टे गुज़र करे वियो आहियां। त अॼोकी मजलिस में मां इन आयत जो पहिरियों तव्हांखे तर्जुमो ॿुधायां त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे फ़रमाए थो त मुंहिंजा महबूब तो कोन ॾिठो त असां तुंहिंजे शजरे तय्यबा जो मिसाल कलमे तय्यबा सां ॾिनो आहे। अलम तर कैफ़ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यबतन। जीअं कलिमो पाक आहे तीअं तुंहिंजो शजरो पाक आहे। हाणे इहो तर्जुमो त थियो इन आयत जे इन हिसे। हाणे इन में जेके तफ़सीर आहिनि साईं दुर मंशूर में जलालुद्दीन सयूती जो लिखियो त इन शजरे मां मुराद वण आहे खजीअ जो। हिकिड़नि चयो उहो वण आहे जंहिं वण जो दाणो हज़रत आदम खाधो।
शिया उलमा चवनि था त हिन महिल ताईं को कणक जो वण त ॾिठो ई कोन अथसि जंहिंमें अहिड़ो दाणो पैदा थिए जो हज़रत आदम खाधो हुजे। नतीजे फिक्र इन में केवल हज़रत हुसैन ज़ैदी जो आहे जंहिंसां मां ॾाढो मुतमइन आहियां, वो फरमाईंदो हो त अगर हमारे दादा एक दाना खाने से जन्नत से निकाले गए तो हम तो माशाल्लाह टनों खा के भी जन्नत में जाने का इरादा रखते हैं, हम तो नहीं जाएंगे। फरमाइंदा तो मुमकिन है पाकिस्तानी तो नहीं जाए जन्नत में, क्योंकि ये अपने मुल्क की भी खा जाते हैं, बैरून मुल्क से इंपोर्ट करके भी खा जाते हैं। तो मुझे सही यो कणक काने यो वण कोने, असल में ही शजरो आहे, ज़रूरी आहे। लुगातुल हदीस हिकिड़ो किताब आहे कारी वहीदुज़्ज़मा अहले हदीस जो आहे, जंहिं 6 हदीसुनि जे किताबनि जो तर्जुमो कयो, जेके सियासत जा किताब आहिनि उनजो तर्जुमो कयो अथई। ऐं उन तर्जुमे में जॾहिं हिन लफ़्ज़ शजरा ते हू पहुतो आहे तो शीन जो पहिरियां हुन अल्फ़ाबेटिकल तर्जुमो कयो अथई न, त शीन खे खयो अथई, वरी जीम खे खयो अथई, वरी रे खे खयो अथई, वरी हे खे खयो अथई, पोइ चए थो शजरा, हिन शजरे मां मुराद न वणो आहे, न हिन शजरे मां मुराद का खजी आहे, हिन शजरे मां मुराद सिलसिले नसब आहे, जेको अल्लाह पंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जो सिलसिलो आहे, उन सिलसिले जो ज़िक्र आहे। ऐं ख़ासि करे उन पाक ताहिर ज़रफ़नि जो ज़िक्र आहे, जनाब आमिना तैयबा जो ज़िक्र करे चे थो, ही उन बीबीअ जो ज़रफ़ा जंहिंमें अल्लाह मुहम्मद जहिड़े नूर खे रखियो आहे। उहो शजरा जंहिंजी शाख काइम ऐं काइम बि तेसी ताईं आहे जेसी ताईं काइम जो ज़हूर नथो थिए। असलुहा साबितुन व फरउहा फिस्समा, इन शजरे जूं शाखूं आसमान ताईं आहिनि। कारी वहीदुज़्ज़मा सभिनी अहले सुन्नत जे तफ़सीरनि ऐं नज़रियनि खे इते रद्द थो करे त मां अॼु ॾींहं ताईं अहिड़ो वणु ॾिठो ई कोन्हे जंहिंजूं टारियूं आसमान ताईं हुजनि। वरी शाबस अथसि साईं जो इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलातु वस्सलाम उनजे हवाले सां इन लुगातुल हदीस में चए थो त मूसा काज़िम बाबुल हवा जे इमाम थो चवे त इन शजरे जी असल मां मुराद असांजो नानो रसूल आहे ऐं इन शाख मां मुराद असांजो ॾाॾो अली आहे। उहो जॾहिं फतेह मक्का में बुत भॻा आहिनि त रसूलुल्लाह जे कुल्हनि ते चढ़ी भॻा आहिनि। पोइ रसूलुल्लाह पुछियसि या अली कीअं था पाण खे महसूस कयो? मौला फरमायो मां अर्श अज़ीम ते मलाइकनि जूं तस्बीहूं हिते ॿुधां थो। नारे हैदरी। हाणे हिया पाड़ हिया शाख, हाणे इते कारी वहीदुज़्ज़मा थियो ख़ामोश। हाणे तफ़सीर साफ़ी में मासूम जो तफ़सीर थो करे त इहो जेको पाक शजर आहे जंहिंजी पार रसूल आहे, शाख अली इमाम आहे, फरमाइनि था अल फातिमतु असलुहा, उन पाक शजर जूं टारियूं असांजी ॾाॾी सैयदा आहे। हदीस ख़त्म न थी, वरी उन साॻे उस तफ़सीर थाफ़ी में इमाम तो फरमाए जेकॾहिं शजर जी असल रसूल आहे, जंहिं शजर जी शाख अली इमाम आहे, जंहिं शजर जी पाक टारियूं असांजी ॾाॾी आहे, अल हसनो वल हुसैन समरतुहा, उन पाक शजर जा मेवा हसन ऐं हुसैन आहे। ऐं से
नाराज़ न थियो, राज़ी वेठा हो, सादात भी आयो, मोमिनीन भी आयो, त पोइ उते ख़ुदा जो कसम आहे, हीअ आले मोहम्मद जी करीमी आहे जो तव्हां असांखे विसारियो न था। इन्हें तफ़सीर साफ़ी में मासूम फरमाए थो वशीयतुना औराकुहा, असांजा शिया उन पाक शजर जा पत्ता आहिनि। चलो पत्ते होने चाहिए, पत्तेबाज होने नहीं चाहिए। तो पत्ते जो कमा आणता साइंटिफिक उसूल के भली पढ़ो, माशाअल्लाह ही पाक दरबार में ही शजर लगो पियो आहे, इनके पानी किथे ॾींदा आहियो जी? बाड़ में। पर साइंसदान चवनि था त वण जेका ग़िज़ा खाईंदो आहे वधंदो आहे, उहो टारनि मां वधंदो आहे। हाणे पाक शजर जी टारी आहे जनाब सैयदा, शिया हिन पाक शजर जा पत्ता। हर शजर का पता शजर के पत्ते से चलता है। तेरे मासूम फरमायो कूनू लना ज़ैनन, किरदार अहिड़ो कयो जो माण्हू ॾिसी चवनि त जंहिं शजर जा पत्ता अहिड़ा आहिनि, शजर छा हूंदो। फरमानो मासूम। हाणे अचूं था रिज़ल्ट वारी ॻाल्हि ते। कंहिं पते खे मथां मगरूरी अची वञे त बाबा ही वण बीठो त पाड़ जे करे आहे न। हाणे न टारीअ खे छॾियां थो, पाड़ सां थो दोस्ती कंदियां। जीअं ई पाड़ टारीअ खे छॾियईं, पाड़ सां दोस्ती ॻंढियईं, 4 ॾींहं त ख़ैर सां साओ हूंदो, पोइ रंग ई तब्दील थी वेंदुसि। पोइ वरी उहो वज़न ख़तम थी वेंदुसि, हल्को थींदो, केॾी महिल हुन पासे वेंदो, केॾी महिल हुन पासे वेंदो। ऐं माशाअल्लाह भलोड़ बागन में भलोड़ वणनि जी रखवाली करण वारा माली भी भला हूंदा आहिनि। ॾिसंदा आहिनि त हिननि पतनि किन कयो आहे, पोइ बुहारीअ सां हिकु जाइ ते गॾु करे हिकु तीलीअ सां किरोड़ पतनि खे जलाईंदो आहे। ॿुधाईंदो अथनि त टारीअ खे छॾण जो नतीजो इहो अथव, हित बि बाहि अथव त हुत बि बाहि अथव। ये कलम अर्ज कयो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो नस्ल ॿिनि घर वारनि मां वधियो आहे। हिकिड़ो जनाबे सारा मां, ॿियो जनाबे हाजरा मां। सारा मां नस्ल हज़रत इसहाक जो पुट हज़रत याकूब जा पुट हिन 12 जंहिंमें यूसुफ बि नबी आहे। यूसुफ खे जॾहिं भाउरनि क़त्ल पे कयो त लावी अॻियां फिरी आयो, याकूब जो पुत्र, मां नबी ज़ादे खे क़त्ल थियणु कोन ॾींदुसि। छो त पहिरीं हिकिड़ो नबी ज़ादो क़त्ल थियो आहे, इंसानियत जो खून धरतीअ ते वहियो आहे, त इंसान खून खां रुकजे कान थी। ॿियो नबी ज़ादो क़त्ल थींदो त अलाए छा थींदो। पोइ हज़रत यूसुफ खे खूह में उछलायो। ऐं इहा बि तव्हांखे ख़बर आहे, अल्लामा हुसैन बख्तियारा तफ़सीर अनवार नजफ़ में लिखियो आहे त रब ज़ुल जलाल चयो जिब्रील सैयदुल मलाइका जो ताज थई मथे ते, मुंहिंजी हुज्जत किरी पई थई खूह में, हाणे वञ मुंहिंजे खूह मां किरियल मुंहिंजी हुज्जत खे बचाए। पर ख़बरदार हुन जे पेर जे तरीअ खे पाणी बि मस न करे। जिमला साईं खूह त चयईं, इहो कोन चयईं त ख़ैरपुर जो या कंडियारे जो। चश्मे ज़दन में कायनात जा खूह झटके वरतई ऐं चेतो उते पहुतुस जे खूह में यूसुफ किरियो हो, 37 सिर ताईं न पहुतो हो त पर ॾेई बचाए वरितो मां। हाणे इहो जिब्रील जो इल्म आहे जो अखि छिभ में किरोड़े कायनात जा खूह छाटे उन खूह ते पहुतो। इहो केरु आहे जिब्रील? इहो अली अमीर जो शागिर्द आहे।
शागिर्द जी इहा हैसियत आहे त उस्ताद जी हैसियत छा हूंदी? ऐं शागिर्दी कीअं नसीब थियसि? नसीब भी हीअं थियसि जो आलम अनवार में अल्लाह सवाल पुछंदो मन अंत व मन अना, तूं केरु आहीं मां केरु आहियां? जवाब ॾिनी अंत अंत व अना अना, तूं तूं आहीं मां मां आहियां। अल्लाह हिन जे जवाब मां मुतमईन ई कोन थियो। टे दफ़ा साॻियो सुवाल पुछईं, टे दफ़ा साॻियो जवाब ॾिनईं। नूर जे पर्दे मां हिकु नूरानी शख़्सियत निकिती जंहिं जिबरील जो पर मथे खणी पंहिंजे मुंडीअ जी मोहर हणी चई जिबरील हाणे जॾहिं रब पुछई न तूं केरु आहीं मां केरु आहियां, इहो चइजांसि अंत रब जलील व अना अब्द ज़लील। इहो चइजांसि तूं जलाल वारो रब आहीं, मां तुंहिंजो ज़लील बांदो आहियां। जिबरील मौला जे साम्हूं बि पुछे थो ए तारुफ़ त कराए मुंहिंजा मालिक मुंहिंजा आका कि जिबरील सुञाण मां मुहम्मद मुस्तफ़ा जे नूर जो हिस्सो अली इब्न अबी तालिब आहियां। हरफ हरफ जो उस्ताद आहे न साईं। जिबरील जहिड़े जेको मलाइकनि जो उस्ताद आहे उन जो उस्ताद अली मौला आहे जंहिंजे शागिर्द जे इल्म जी इहा हैसियत आहे त उस्ताद जे इल्म जो इहातो केरु करे सघंदो? यूसुफ बची वियो। अल्लाह तबारक व तआला हज़रत लावी खे चयो लावी तो मुंहिंजी हुज्जत खे बचायो आहे, मुंहिंजे मिशन ते एहसान कयो आहे। मुंहिंजे मिशन में 1,24,000 नबी, हिकिड़ो बि रस्ते मां कतल थी वञे त मुंहिंजो मिशन अनकम्पलीट। बचाए विधी, हाणे मिशन मुंहिंजो मुकम्मल। हाणे तोखे इनाम थो ॾियां, तोखे एज़ाज़ थो ॾियां, छो त मां कंहिंजो एहसान रखंदो न आहियां। हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान, एहसान जो बदिलो एहसान आहे। हाणे एहसान इहो थो ॾियां जो हाणे जेके नबी बनी इसराइल मां हलंदा न उहे सभु तुंहिंजे नसुल मां हूंदा। 4,414 नबी साईं बनी इसराइल जा, ऐं जिन जा नाला किताबनि में आया आहिनि न उहे सभु हिन सीने में महफ़ूज़ आहिनि। ऐं इन्हनि में आख़िरी थियो आहे हज़रत ईसा लावीअ जे नस्ल मां। हाणे इते रोके हिकिड़ी रिज़ल्ट ॾियां। लावीअ कंहिंखे बचायो? यूसुफ खे। यूसुफ केरु आहे? नबी आहे, हुज्जत ख़ुदा आहे। हाणे सुवाल आहे यूसुफ अफ़ज़ल आहे या मुहम्मद अफ़ज़ल आहे? सभई चवंदा मुस्तफ़ा अफ़ज़ल आहे। त पोइ जेको यूसुफ जहिड़े उम्मती नबीअ खे बचाए उनखे बचाइण जे एवज़ में अल्लाह थो ॾिए नबूवत। पोइ अॼु उन दर ते सजदो कर जंहिंजो नालो अबू तालिब आहे, उहो पुट क़ुर्बान करण लाइ तयारु आहे मुहम्मद खे बचाइण लाइ। पढ़ो तारीख़। जॾहिं बि मुस्तफ़ा जा दुश्मन निकिरनि अॼु मुहम्मद खे क़तल करणो आहे। शहनशाह खे ख़बर पई आहे अॼु दुश्मन निकितल आहिनि, सम्झी विया अथनि त हिन बिस्तर ते सुतल आहे। पोइ मुस्तफ़ा खे खणी पंहिंजे पुट जे बिस्तर ते सुम्हारे हा। कॾहिं तालिब खे, कॾहिं अकील खे, कॾहिं जाफ़र खे, कॾहिं हैदर करार खे सुम्हारे हा त मुंहिंजा पुट मुहम्मद सम्झी जे क़तल कनि त भली क़तल थी वञनि, सरदार त बची पवे। हाणे हिन मोहल्ले वारनि खे सॼी उमिरि मां ख़ामोशी ॾिठो आहे त इन्हनि खे ॻाल्हाया त अल्लाह अबू तालिब शहनशाह सां वाइदो कयो, ए अबू तालिब जंहिं लावीअ यूसुफ खे बचायो उनजे ख़ानदान में नबूवत रखियमि, तो यूसुफ जे सरदार खे बचायो। नबूवत मुंहिंजे महबूब ते ख़तमु आहे, बाक़ी हिकु फ़ोलियो आहे इमामत जो। तोखे एज़ाज़ में तुंहिंजा 12 पुट इमाम बनाईंदुसि। बाक़ी हिन महले वारा ख़ामोश आहिनि त इन्हनि खे बि बेदार कयां। अमीर खां वठी हज़रत हुज्जत ताईं 12 पुट अबू तालिब जा इमाम बनायई। वरी हिन जी फज़ीलत ॿुधायई त ईसा है नबी बनी इसराइल जो आख़िरी नबी, उनखे बि ग़ाइब कयई। अबू तालिब जे आख़िरी पुट खे बि ग़ाइब कयई।
रजी साहब चलो, मैं एक ईसाई मेरा शागिर्द था, मेरे पास पढ़ने आता था, चर्च का बड़ा आलिम था। वो मुझे कहने लगा, रजी साहब आपका इमाम तो जमीन पर गायब है, हमारा नबी तो आसमान पर गायब है, अफजल आसमान वाला है या जमीन वाला? किबला जैसे मैंने उसको जवाब दिया, जब अल्लाह ने दोनों को गायब किया था तो पहले जमीन पर अदल का तराजू लगाया था, एक पलड़े में महदी को बिठाया, एक पलड़े में ईसा को बिठाया। ईसा इतना हल्का था कि आसमान पर चला गया। और जब ज़हूर करेगा तो पहले महदी आएगा। और कहां आएगा? काबे की छत पर आएगा। मां पंहिंजे उस्ताद के बुधायो, डॉक्टर इसरार मां चयो असांजो महदी भी काबे की छत ते ईंदो। कि आखिर काबे की छत पर क्यों आएगा? मां चयोमांसि अल्लाह असांखे एज़ाब ॾिनो आहे, असांखे पहिरियों बि काबे मां मिलियो हो, असांखे आख़िरी अबू तालिब जो पुत्र बैयत वठंदो, ईसा बैयत कंदो। नमाज जो वक्त थींदो, हाणे जेको तफ़सीरनि में हे तफ़सीर बुरहान जा लफ़्ज़ आहिनि त ईसा कौसर जे पाणीअ सां गुस्ल थियल हूंदुसि, हुनजे जिस्म मां पाणी किरंदो, नमाज जो मुसल्लो हूंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे इमाम ज़माना चवंदो, या ईसा उसल्ली सलात, ईसा पढ़ाए नमाज। चवंदो कैफ़ उसल्ली, अंत हुज्जतुल्लाह अंत बक़ियतुल्लाह, अल्लाह जी हुज्जत भी तू आ, अल्लाह जी बक़िया भी तू आ। न मुंहिंजी शरीयत आ न मुंहिंजो दीन आ, शरीयत दीन तुझे नाने जो आ। अॻियां थी नमाज पढ़ा, मां तुंहिंजे कदमनि में सिर रखां, दुनिया खे ख़बर पए जंहिंजे ॿारे जी इहा इज़त आ त पहिरीं जो मक़ाम छा हूंदो। हाणे जेको हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो सिलसिला शजरे ते पियो ॻाल्हाए, शजरे तय्यबा मौज़ू शुरू थी वियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेका ॿी घरवारी आहे हज़रत हाजरा, उन्हीअ मां हुनजो पुटु आहे हज़रत इस्माईल। हज़रत इस्माईल उनजा वरी 12 पुट आहिनि, जंहिंमें वॾो वॾो पुटु कैदार आहे। कैदार जो पुटु सलामा है, सलामा जो पुटु अलहमिया, हमी जो पुटु यसीया, यसी जो पुटु ऊदा, ऊद जो पुटु अदनाना, अदनान जो पुटु मादा, माद जो पुटु नज़ारा, नज़ार जो पुटु इलियासा, इलियासा जो पुटु मुदरिका है, मुदरिका जो पुटु खुदैमा है, खुदैमा जो पुटु कन्नाना है, कन्नाना जो पुटु नज़रा, नज़र जो पुटु फहरा, फहर जो पुटु गालिबा, गालिब जो पुटु लविया, लवे जो पुटु काबा, काब जो पुटु मुर्रा है, मुर्रा जो पुटु अदिया, अदी जो पुटु किल्लाबा, किल्लाब जो पुटु कुसैया, कुसै जो पुटु अब्दे मनाफा, अब्दे मनाफ जो पुटु हाशिमा, हाशिम जो पुटु अब्दुल मुतलिबा। इते अल्लाह इन नूर जा 2 टुकर कया। अब्दुल मुतलिब जा 8 पुट आहिनि, हिक घरवारी मां सकी माउ जा, वॾो अब्दुल्ला, नंढो अबू तालिब। हिकु नूर रखियई अब्दुल्ला जे पेशानी में, ॿियो नूर रखियई अबू तालिब जी पेशानी में। जेको अब्दुल्ला जे पेशानी में रखियई, पहिरीं 17 रबीउल अव्वल, पहिरीं आमुल फील, मक्के जे शहर में आमिना बिन्त वहब जी झोलीअ में नबूवत जो नूर ज़ाहिर थियो। जेको अबू तालिब जी पेशानी में रखियई 13 रजब 20 आमुल फील, काबे जे सेंटर में फातिमा बिन्त असद जी झोली में इमामत जो नूर ज़ाहिर।
कुर्बानी सजरो पेश त कयो तू पंहिंजे वॾे बुजुर्ग खां शुरू कर जे 10 नाला ॿुधाए जे खुटी न पवी त मां मज़हब छॾे ॾियां ऐं हेॾा हज़रत आदम खां शुरू कयो आहे साईं शहनशाह अंबिया ताईं पहुतो आहियां अल्लाह ते तो महबूब तुझे नूर खे अहिड़नि पेशाननि में रखियुमि जिन सॼी ज़िंदगी रुगो मुंहिंजो सजदो कयो आहे हिकु बेड़ो कोन्हे जेको बुतनि जे आॾो झुकियो हुजे ऐं तो वारा सभु बुतनि जे आॾो झुकिया आहिनि माना बुत परस्तनि जी नस्ल ॿिया आहिनि बुत शकिलनि जो औलाद ॿिया आहिनि अॼु हिकिड़ो इशारो कयां 17 रबीउल अव्वल पहिरीं आमुल फील माना हाथियुनि वारो साल फील अरबी में हाथीअ खे चइबो आहे ऐं उन पूरी क़ुरान में सूरा अथव फील जे नाले ते उन फील जी छोरड़ी वज़ाहत कयां अञा बि कुझु क़ुरान अहिड़ा आहिनि जिन खां पुछंदा आहियूं ॾाढा उमिरि घणी अथई चवंदो जॾहिं अंग्रेज़नि वाह कढायो तॾहिं मां जवान हुउसि हाणे असां ॻोल्हियूं त अंग्रेज़नि वाल अलाए कहिड़े साह में कढायो हाणे जे कुराड़ो हुन वक़्तु जवान हो त हाणे को 100 खन जे क़रीब हूंदो अंदाज़े ते या कई किरात वाणिया न ॾिया त मां त मज़ूरी थो कयां हाणे वेठा ॻोल्हियूं त वाणिया 48 49 में लॾे विया मज़ूरी थो करे 30 सालनि जो हो हाणे घणनि सालनि जो हूंदो तॾहिं अंदाज़नि ते साल हूंदो हाणे उन अंदाज़नि जो हिकिड़ो जुमिलो ॿुधो हज़रत मुस्तफ़ा खां अॻु में सन हो ईसवी ये तो अंग्रेजी के किताबन में दी फर्स्ट सरमन या लास्ट सरमन जो सबक आहे त हिंदी अंग्रेजी में हाणे अलाए न मां घणो वक़्तु थियो आहे पढ़ाइण खे छॾे ॾिनो आहे उन में लिखियो दी होली प्रॉफिट पीस बी अपॉन हिम वाज बॉर्न ऑन 570 AD माना हज़रत ईसा 570 साल मोहम्मद मुस्तफ़ा खां वॾो आहे हाणे ईसा जे दौर में हो ईसवी सन वरी अब्रहो सबा जो पुत्र हाथियुनि जो लश्कर वठी आयो त खाने काबे खे ड्राहियां हाथियुनि खे वठी आयो अल्लाह जे घर खे ड्राहिण जे लाइ भला इहा ख़बर अथव त ड्राहिण छो आयो हो या कंहिंखे ख़बर राज़ खे खोलियूं भला सलवार पढ़ो सलवार बाबा जे इन्होंने ईसाई सही रूम में एक चर्च ठाई ईसाई यहूदी मुसलमान जेके हुआ हज़रत इब्राहिम जे दीन हनीफ के मञण वारा उन्हनि सभिनी काबे के तवाफ़नि खे ते कयो यहूदी हो तब तवाफ़ काबे के ते कई ईसाई हो तब तवाफ़ काबे के ते कई हिननि वरी चर्च ठाहियो त हेॾे केरु अचे ई कोन थो वो अब्रहे सबा जे पुट एम्पायर रूम सां सलाह कई त हाथियुनि जो लश्कर था मोकिलियूं पोइ उहे वञी घर खे ड्राहे ईंदा घर ड्रहियो त पोइ माण्हू हेॾे रोक कंदा केसी ताईं पहुतव ठीकु आहे नई ॻाल्हि थी वई न हाणे अब्रहे सबा जो पुट एम्पायर रूम जे सलाह सां 4000 हाथियुनि खां 40,000 ताईं पर मोतबर रिवायत 4000 जी हाथी वठी आयो हाणे वरी सवाल आहे त हाथीअ खे छो वठी आयो त उन दौर जी ताक़तवर टेक्नोलॉजी हाथी तव्हांजे खैरपुर में तोप चौक आहे न हाँ साईं हा उते तोप पई आहे न या छो पई आहे इहा तोप ॿुधाए थी त मीरनि जे दौर जी हीअ ताक़तवर टेक्नोलॉजी वरी कोट में वेंदव त दर खे वॾा वॾा किल लॻल आहिनि त उन ज़माने में हाथियुनि सां हमला थींदा हुआ न त हाथी हिन किल जे करे दर न खोले सघे तारीख़ एसी ताईं पहुतो अॻिते वरी क़ीमती ॻाल्हि हाणे मीरनि जे दौर जी ताक़तवर टेक्नोलॉजी तोप अब्रहे जे दौर जी ताक़तवर टेक्नोलॉजी हाथी 4000 हाथी वठी खाने काबे में आयो त हिनखे ड्राहियां दौर कंहिंजो आहे शहनशाह अब्दुल मुतलिब जो काबे जो मुतवली आहे रसूलुल्लाह जो ॾाॾो हिन पहिरियां हाशिमिन गंजल कई अब्दुल मुतलिब जा उठ चोरी करे शहनशाह सफ़र ते वियो मोटी आयो उठ काॾे आहे कि उठ अब्रहो काॾे अब्रहे ॾे हली वियो शहनशाह
मुझा उठ मोटा जी तू उठन की गाल तो करी मां अल्लाह जो घर रहण आयो आहियां जी उठन जो मालिक मां आहियां पहिरियां उठ मोटा है पोइ घर जाने घर जो मालिक जाने इनके चइबो आहे पक्को मुवाहिद जंहिंखे पक ई त जंहिंजो घर आहे उहो पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो न हाणे सही ते तवजो कजो मां तव्हां ॾाढी क़ीमती नुक़्ते ते आयो आहियां ॻाल्हियूं मां ॻाल्हियूं खुलंदियूं थी वञनि मूंखे पाण परेशानी वधंदी थी वञे इन अबरहे खे रूम जे बादशाह हिकिड़ो हाथी ॾिनो हो अछे रंग जो जंहिंजो नालो आहे महमूद हे जीअं थिएटर में सर्कस में जानवरनि खे खेॾाईंदा आहिनि न घोड़नि खे भोलनि खे तो उन महमूद के शराब प्यारे इन ते हेरायो हुन त अबरहो जेमल साम्हूं अचई न त गोॾा टेके सूंढ ज़मीन ते हणजा त हाशिमन में रोब वेहे भेणा ही को पहतला जो हाथी बिन के झुकन था हाणे के शराब प्यारनि हुनखे करतब सेखारनि बस अबरहो जेॾीमहिल अचे त हे गोॾा टेके पर हज़रत अब्दुल मुतलिब जेॾीमहिल विस न उहो पंहिंजा उठ वठण महमूद हाथीअ जो ॾिठो न शहनशाह अब्दुल मुतलिब खे त डोड़ंदो आयो अचे मौला जे आॾो गोॾा ठुकाई शहनशाह अब्दुल मुतलिब जे सूंड बि ठुकाई तो जिन सेखारिया हुअसि न करतब उन्हनि नकुण हयसि हे न ठही हे ठही हे न ठही हे ठही अल्लाह हुनखे ज़बान ॾिनी उन्हनि करतब सेखारण वारनि खे चई शराब प्यारे करतब सेखारे झुकाए तव्हांजो कमु आहे पर हिन शहनशाह जे चेहरे में मूंखे काइनात जे नबीअ जो नूर नज़र थो अचे तारीख़ बनू हाशिम तंहिंजी माना आहे जेको मुहम्मद मुस्तफ़ा खे पाण जहिड़ो थो सम्झे इन निभागे खां तो हाथी भलो हो जंहिं ॾाॾे जे चेहरे में नूर ॾिठो हाँ पंहिंजा उठ वठी शहनशाह अब्दुल मुतलिब मोटी आयो सुबुह जो अबरहे कई तैयारी त मां वञा अलाह जे घर ते हमलो कयां शहनशाह अब्दुल मुतलिब अल्लाह सां ॻाल्हायो मुंहिंजा मालिक घर बि तुंहिंजो आहे हमलो बि तुंहिंजे घर ते थो थिए पहिरियां तूं पंहिंजी ताक़त ॾेखार या असांखे अमर करे असां ॼाणूं त तुंहिंजो घर ॼाणे अल्लाह चयसि अब्दुल मुतलिब तूं माठ कर घर बि मुंहिंजो आहे हिफ़ाज़त बि मां कंदुसि अल्लाह चयो हे ताक़तवर टेक्नोलॉजी वठी आयो आहे हाथी अल्लाह चयो वरी मुंहिंजी ताक़तवर टेक्नोलॉजी ॾिस अबाबील खे चई पथरियूं त खणो न हाथनि वारनि खे त खणो अबाबील ॾिठो अथव ईअं सही अबाबील चयो मालिक तुंहिंजो हुकुम त अखियुनि ते आहे पर हाथीअ जो वज़न बि ॾिस असांजो वज़न बि ॾिस छा ख़्यालु आहे अहिड़ो जेको नौजवान 5 किलनि जी सिर बि खणी हाथीअ खे हणे त खल खे का ख़ारस बि थींदसि कान थींदो हाणे अबाबील जे चुंब में छा पथरी आई हूंदी पेर में छा पथरी आई हूंदी अल्लाह चए थो ए अबाबील पथरियूं खणो इन्हनि हाथनि खे हणो तव्हां पंहिंजे ताक़त खां मायूस थिया आहियो ॿी ॻाल्हि आहे मुंहिंजे कुदरत खां मायूस न थियो पथरी तव्हांजी हूंदी एटम बम खां वधीक ताक़त वारो मां बनाईंदो मां तव्हांजे हिन मजमे खे इंतहाई क़ीमती ॻाल्हि थो ॿुधायां हे तफ़सीर खाज़िन में लिखियल आहे त अल्लाह उन्हनि परिंदनि खे पथरियूं त ॾिनियूं पर उन्हनि खे चयईं त ईअं मींहुं वसाइजो पर हर हाथीअ जो नालो उन्हनि पथरियुनि ते लॻल हो त अबरहे जे हाथीअ खे तूं लॻंदीअ फलाणे जे हाथीअ खे तूं लॻंदीअ फलाणे जे हाथे खे तूं लॻंदीअ ऐं मूंखे क़ुरान मथे ते खणायो उन्हनि ते नाला लिखियल हा उन्हनि परिंदनि उन्हनि हाथियुनि ते पथरियूं वसायूं न अॼोको मुंहिंजो जुमिलो तारीख़ी अथव समझो ॿिनी मजलिसुनि खां हीअ मजलिस तारीख़ी तव्हां दुरूद पढ़ो बाबा दे मदन मोहम्मद वाले मुसलमान चवंदा आहिनि रसूल खां ग़लती थी सघे थी छो कयूं ईअं 3 नज़रिया ठाहे हिन खे सुभाणे ॻाल्हाईंदुमि यादि कजो पोइ यादि बि ॾियारिजो ॿार खोले थो मां काॾे हुजो काॾे हलियो थो वञे चवनि था रसूल जा अबा ॾाढा काफ़िर आहिनि
इन करे चयूं त सुभाणे अहिड़े खे रसूल जी जाइ ते विहारे सघूं जंहिंजा अबा ॾाढा काफ़र हुजनि। ॿियो चयूं रसूल खां ग़लती थी सघे थी त पोइ कंहिं अहिड़े खे विहारियूं जो तारीख़ुल खुलफ़ा वारे लिखियो त वेही बि चयईं भाउरो मां तव्हां जहिड़ो इंसानु आहियां, मूंखां ग़लतियूं थींदियूं अथव, ग़लति ॾिसो न ॿाह खां वठी सम्झाइजां यार ईअं न कर। हाणे हे ग़लतियुनि वारो पर जंहिंखे असां मञियो आहे न उहो वरी मिंबर ते वेही चए थो पुछो जेकी कुझु मूंखां पुछणो अथव। मां ज़मीन जे रस्तनि खां आसमान जा रस्ता वधीक ॼाणींदो आहे कंहिंमें ज़रूरत तव्हांखे ग़लती त ॾेखारे न उन ते पोइ ईंदासीं। टियों छा चयूं पहिरियों रसूल खां ग़लती थींदी आहे, ॿियो चऊं रसूल जा अबा ॾाढा काफ़र आहिनि, टियों चऊं रसूल अणपढ़ियल आहे। अणपढ़ियल आहे त कंहिं मिंबर ते अहिड़े खे विहारियूं जेको अणपढ़ियल हुजे, को मसइलो पुछे ते तर्स मां धीउ खां पुछी अचां त पोइ ये टे नज़रिया अथव मुसलमाननि जा, शियनि जा टई नज़रिया कोन्हनि, अॼु हिकिड़े नज़रिए ते था ॻाल्हायूं त रसूल खां ग़लती थींदी आहे। हाणे अचो इन ग़लतीअ ते था अचूं। हाणे तफ़सीरनि जी ज़मानत सां तारीख़ मक्का जी ज़मानत सां थो चवां 4000 हाथीअ जो लश्कर हो। अल्लाह परिंदनि खे मोकिलियो पथरियूं खणी हयनि। क़ुरान में सूरा फील अथव, वञी तर्जुमो पढ़जो। अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फील। महबूब तो को न ॾिठो त तुंहिंजे रब हाथियुनि वारनि सां कहिड़ो कमु कयो। अलम यजअल कैदहुम फी तदलील। उन्हनि जा सभु मकर ज़िलत में तब्दील करे छॾियो। छा कई पोइ वअरसल अलैहिम तैरन अबाबील। उन्हनि ते परिंदा अबाबील मोकिलियम जिन उन्हनि जूं सभु अटकलूं चट करे छॾियूं। तफ़सीरनि लिखियो आहे साईं त परिंदनि पथरियुनि जो मींहुं वसायो। हाणे कल टियों ॾींहुं मींहुं हो, असांजे हालाणी में मींहुं हो, हिते कोन हो, हिंगोरजन में मींहुं हो, हिते कोन हो, पर मके में त मींहुं वसियो न। हाणे हालाणी में जो मींहुं वसियो वसंदड़ मींहं में जो 200 माण्हू बीठा हुजनि ऐं चवनि था असांजे जिस्म ते फुड़ी न किरी। केरु मञींदो इहा ॻाल्हि? वसे मींहं जिस्म ते फुड़ी न किरे। बसि इहो मिसाल सम्झो ऐं दलील ॿुधो। पथरियुनि जो मींहुं वसियो। न मक्के जे कंहिं पोड़े खे पथरी लगी, न मक्के जे कंहिं ॿार खे पथरी लगी, न कंहिं जवान खे पथरी लगी। छो? अल्लाह इहो पढ़ायो उन हाथियुनि वारनि खे हणिजो। माना अल्लाह जो पढ़ायल परिंदो उहो ग़लती नथो करे त अल्लाह जो पढ़ायल नबी ग़लती करे हुकम। दुनिया किथे मज़हब खे सम्झे ऐं उहो अल्लाह जो घर बची वियो। छो त अल्लाह ताक़तवर टेक्नोलॉजी भली निमरूद केॾो बि ताक़तवर हुजे न त चवंदुसि पहिरियां मुंहिंजे मच्छर जो मुक़ाबिलो त करे सघे न। हाथी केॾो बि ताक़तवर हो परिंदे जो मुक़ाबिलो न करे सघे। मुंहिंजा साईं हाणे इतऊं तव्हां दुनिया खे सम्झो, मज़हब खे सम्झो, शजर तय्यबा खे सम्झो। अॼु करबला में ईअं सम्झो पहिरीं शहादत थी वई आहे। मूंखां पुछो किथे थी आहे? कूफे में थी आहे। मुंहिंजे मुर्शिद जो सफ़ीर ऐं वकील शहीद थी वियो आहे। जंहिंखे मोकिली न पंहिंजो नाइब बनाए 16,000 माण्हुनि बेहत कई न। इब्न रियाद जो कर्फ्यू हुयो त सभु फिरी विया। 16,000 मां 16 सुबुह जी निमाज़ ते अकेलो बीठो। उते सोचे थो को हुजे हाँ जंहिंखे कूफे मोकिलिया हाँ, जंहिंखे करबला मोकिलिया हाँ, जंहिंखे मके मोकिलिया हाँ। कंहिं पुछियोसि मके छा वञी कंदो? त मौला हुसैन खे ॿुधाए हेॾे न अचे। कंहिं पुछियोसि छो? कि मां अकेलो आहियां परवाह नाहे, शहनशाह अकेलो हुजे हाँ परवाह नाहे। ॾुख इहो आहे जो हुन सां सैन जहिड़ी भेण साण आहे। राति गुज़री वई, वक़्तु न विञायां।
एक औरत के दरवाजे ते वेही रहियो प्यासो आ तारीख़ ॿुधायो औरत मोमनियानी तवा हुन जो नालो आ दर जो बंदि करण आई तो मथों भी चई मुसाफ़िर वञ पंहिंजे घर हालतूं कुफे जूं ख़राब थई कंध हेठ करे के तुझे जो घर न हुजे काॾे तो समझी वही थे मुसाफ़िर आ हिन जो घर हिते कोन्हे चईसि केरु आहे तो अरबी में चए तो हल तारिफ़ अली इब्न अबी तालिब तो अली इब्न अबी तालिब के सुञाणंदी आहे चए थी मां क़ुर्बान वञा हुनजे नाम अथऊं मां त हुनजी ख़ासि मुनीर मुरीदानी कनीज़ आहियां चए अली के सुञाणंदी आहीं त अना मुस्लिम बिन अकील मां हुनजो भाटियो मुस्लिम आहियां अकील जो फर्ज़ंद आहियां हुसैन बादशाह जो वकील आहे मुसाफ़िर आहे अकेलो आहे चए थी मौला अंदरि हलियो आहे घर में पनाह ॾिनई खाधो खाराई नरम बिस्तर विछाए ॾिनई तहज्जुद निमाज़ ते उथियो मौला जो सफ़ीर तवा जे पुट CID करे वञी इब्न ज़ियाद खे ॿुधायो जंहिंखे ॻोल्हियो था उहो हथी को आहे 4000 फ़ौज जो दस्तो तयारु थियो जनाब मुस्लिम खे गिरफ़्तार करण जे लाइ मुस्लिम जे तहज्जुद नमाज़ पढ़ी फारिग थियो त घोड़नि जे सुंबनि जा आवाज़ ॿुधई तो आके जे तो मूंखे ज़िरह खणी ॾे तलवार खणी ॾे ख़ुदा हाफ़िज़ तो आप पुछे थी मौला काॾे जे तो हाणे घर मां ॿाहिरि निकिरंदुमि मौला हिते महफ़ूज़ रहंदो कि मां सम्झां थो हे बेदीन आहिनि हे तुंहिंजे घर में ईंदा मूंखे गिरफ़्तार करण जे लाइ तुंहिंजे घर ईंदा ही नामुहर्रम आहिनि मां हाशिमी आहियां मुझे गैरत नथी बर्दाश्त करे जो नामुहर्रम तुझे घर में पैर रखन मुझे मौला जा सफ़ीर मां तुझे जुमलन ता कुर्बान वना अज तोखे इब्न ज़ियाद जे फौज जा नामुहर्रम तवा जे घर में कबूल कोनन अल्लाह जाने उन वक्त तुझो हाल छा थियो हूंदो जॾहिं हिशाम गरीबा जे वक्त यज़ीद जी फातिहा पहुच आल रसूल जे ख़याम में आई हूंदी ऐं चयो हुननि लूटो तबरुकात आले बतूल को कैदी बना के ले चलो आले रसूल हज़रत मुस्लिम ॿाहिरि निकिता तलवार सां जंग कंदा था वञनि मूं ॿुधो आहे हुनजो हिकिड़ो कमांडर आहे रबी उन इब्न ज़ियाद खे पैगाम मोकिलियो अञा जथा मोकिल लेकिन इब्न ज़ियाद पुछेसि थो 4000 हिकिड़ा मोकिलिया मैं 4000 ॿिया मोकिलिया मैं अञा जथा छो थो घुराई उनखे पैगाम मोकिलियईं कंहिं कूफे जे कासाईअ सां जंग न आहे जाफ़र तैयार जे ख़ानदान सां जंग आहे हाशिमीअ सां जंग आहे पोइ हिननि अटकल कई कोठे ते चढ़ी विया मथऊं नेज़ा हलायऊं गुर्द हलायऊं हाणे हिन जो दिफ़ा बंदि थी वियो हिकु खॾो खोटियऊं उन खॾे में मौला जो पेर फासी पियो हाणे ज़ालिमनि जूं फ़ौजूं घेरो करे वयूं गिरफ़्तार थियो बसि ॿ जुमिला तारीख़ूं लिखियो जेॾीमहिल गिरफ़्तार थी इब्न ज़ियाद जे दरबार में पहुतो न त हिकु चमचे चयुसि असांजे अमीर खे सलाम कर सीनो ताणी चए थो मां अमीर सिवल हुसैन ओ ज़ालिम तव्हांजो अमीर हूंदो मुंहिंजो अमीर हुसैन मां हुसैन खां सवाइ कंहिंखे सलाम न कंदो हाणे हिनखे दारुल उलमा जे छत ते वठी विया रुकुअ जी हालत में आहे तलवार जलाद खयूं बीठो आहे सिर धड़ खां धार कयूं मंदरे ज़वाला ते ज़हरा जे फर्ज़ंद जो काफ़िलो आहे तारीख़ लिखियो आहे मौला जे अखियुनि मां पाणी जारी थियो पटके जा पेच खुली गल में पिया मौला जे चेहरे जो रंग शनास अब्बास शहनशाह ॾिसी मौला जे क़रीब अची चए थो मौला रोए छो थो अखियुनि में पाणी छो अथई पटको छो खुली वियो अथई चए थो अब्बास ॾसियईं पर वाइदो कर ज़ब्त कंदे कि वाइदो आहे सब्र कंदुमि मौला ॿ आङुरियूं बुलंद कयूं हज़रत अब्बास रिवायत करे थो मूं ॾिठो को ग़रीबुल वतन आहे जेको ज़ंजीरनि में जकड़ियल आहे रुकुअ जी हालत में आहे तलवार सर ते अथसि सिर धड़ खां धार थो थिएसि चई मौला मूंखे ॿुधाईंदे इहो केरु आहे शहनशाह चए थो सुञाण इहो तुंहिंजो भाउ मुस्लिम आहे इहो तुंहिंजी भेण जो वारिस आहे इहो परदेस में अकेलो मारिजे थो पियो कदमनि ते हथ रखी चए थो मोकल ॾे ईअं वञा जीअं बाबो अली ख़ैबर वियो
अब्बास हाणे त चई त सब्र कंदुमि जी मौला सब्र ज़रूर कंदुमि इहे ज़ालिम हिनखे शहीद करे हेठि केराईंदा मां हेठों ॿाहूं ॾेई झलींदोमांसि किरण खां बचाईंदोमांसि पोइ मौला चवे थो हा अब्बास हाणे हेठि ज़मीन ते त ॾिस मौला अब्बास चए थो मां ॾिठो हिकु कारे बुरके वारी बीबी हुई जंहिंजे कमर ते रओ ॿधल हो मथे ते मौत जी पटी हसि पासे ते हथ हसि हर हर हथ खणी चए पे हलिया मुंहिंजे बचड़े जा वठी मौला शहनशाह पुछो मौला ये खातून केरा आवाज़ अब्बास या मुंह हुसैन जी अम्मा ज़हरा है बस बाक़ी हिकु मिनट जी रहमत शहनशाह मुस्लिम जेॾी महिल शहीद थी वियो न त इहा ईद जी रात हुई ज़िलहज जी ईद जी कहाणी गुज़री वई मौला मुस्लिम जो हरमान साइण ने सॼी राति निंड न कई थियूं हर हर पुछनि थियूं मां निंड छो नथी करी उन्हनि खे चई कीअं निंड कयां अॼु ईद जी राति आहे मुंहिंजा बचड़ा माउ खां दूर हर माउ जी दिलि चाहींदी आहे मुंहिंजा बचड़ा मूंसां ईद कनि पंहिंजे न्याणियुनि खे चए थी सुभाणे ईद अथव पंहिंजे मामा हुसैन लजपाल ॾे वञिजो उनखे ईद जी मुबारक ॾिजो उहो दुर बि पाराईंदो चादरूं बि ॾींदो पर उनखे एतिरो चइजो मौला तव्हांजूं चादरूं बि क़बूल तव्हांजा दुर बि क़बूल पर असांखे सॼी राति अम्मा निंड न कई आहे असांखे भाउरनि जी ख़बर घुराए ॾे उहा ख़बर ज़रूरु पुछजोसि बसि अज़ादारो थी वियो ईद जो ॾींहुं शहनशाह मुस्लिम जूं न्याणियूं पंहिंजे पाक मामे सां मिलण आयूं मौला हुननि जे मथे ते शफ़क़त जो हथ बि रखियो कननि में दुर बि पाराया मथे ते चादरूं बि पारायूं इहो सॼो मंज़र शहनशाह जी न्याणी सकीना साइण ॾिसे बाबे जे भरिसां बीठी बाबा हिननि खे दुर पारायव मूंखे छो न पारायव बाबा हिननि जे मथे ते हथ रखियो मुंहिंजे मथे ते हथ कोन रखियो धीउ खे बोसो ॾेई के तो तुंहिंजो बाबो जीअरो आहे हिननि जो बाबो दुनिया छॾे ये ॿई न्याणियूं यतीम थी वयूं पुट यतीमनि सां इस्लाम इहो सलूक करण जो हुकुम ॾिनो आहे बसि अज़ादारो जेॾी महिल साइननि मुबारकूं ॾिनियूं न मामा खे मामा असांखे भाउरनि जी ख़बर घुराए ॾे त मुंहिंजे मौला बि आङुरियूं बुलंद कयूं ॿई न्याणियूं शहनशाह मुस्लिम जूं ॾिसनि थियूं त हार सॼी तलवार आहे नंढे तेॾो फेरे त वॾो ॼो अची थो वञेसि तेॾो न मार नंढा औलाद जी जाइ ते वॾे ते तो हथ खणे नंढो ते तो न मार वॾा पीर जे जाइ ते हूंदा आहिनि आख़िर हिन ज़ालिम ॿिन्ही खे हिकु धक हयो ॿई न्याणियूं मौला जे कदमनि ते हथ रखी चवनि थियूं मामा इहे आङिरियूं हिते झलजां त अम्मा खे वठी अच अम्मा ॾे रोड़ी चवनि थियूं अम्मा आसरो लाहे छॾे बचड़ा कोन मिलंदई अज़ादारो मुंहिंजो मसाइल हिननि जुमलनि ते ख़तमु थियो साइण सकीना ज़हन में इहा ॻाल्हि रखी त जॾहिं कोई यतीम थींदो आहे उनजे मथे ते हथ रखिबो आहे उनखे दुर पाराइबा आहिनि थी वई शान ग़रीबा साइण जे ज़हन में हो हाणे मां यतीम आहियां इहा रसूल जो कलमो पढ़ण वारी उम्मत आहे इहा मुंहिंजे मथे ते हथ रखंदी ओ सैयदा मूंखे माफ़ कजो हथ उम्मत रखियो पर कहिड़ो ज़ुल्मनि में हथ विधई हिन ज़ालिम जमात ओलारी बीबी फुरात ने मुंह करे चयो चाचा इस्लाम इहो हुकुम ॾिनो यतीमनि सां हीअं हलिबो अब्बास गाज़ीअ जी लाश बुलंद थी अला क़ौम ज़ालिमीन मातम हुसैन या हुसैन